नाज़रीन, जाती में असांजे नुमाइंदे अमीन थेम की रिपोर्ट मूजिब जातीअ जे सामूंडी पट्टी इलाक़ा में गैरकानूनी तरीक़े से परदेसी पखियुनि ऐं बाज़नि जो शिकार कंदड़ कैंप ते वाइल्ड लाइफ सजावली इंचार्ज गेम इंस्पेक्टर मुख्तार अली शाह शिराज़ी, सिंधी रेड पार्टी इंचार्ज अज़ीम काछेलो ऐं एजाज नोदाणी जी अॻवानी में छापो हणी 5 शिकारियुनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं नंढे बाज़ बददूर खे उन मौक़े ते रस्सी कढी आज़ाद करे छॾियो। जॾहिं त 5 शिकारियुनि रमज़ान मल्हा, हसन मल्हा, गुलाम रसूल मल्हा, मीरमंद मल्हा ऐं हनी मल्हा खे गिरफ़्तार करे शिकार जो सामान हथ करे वरितो आहे। उन मौक़े ते वाइल्ड लाइफ सजावली इंचार्ज साफ़ियुनि खे ॿुधायो त परदेसी पखियुनि ऐं बाज़नि जो शिकार कंदड़नि खे गिरफ़्तार करे मथनि केस दाख़िल कयो वियो आहे। हुन वधीक चयो त बाज़नि ऐं पखियुनि जे शिकार ते पाबंदी लॻल आहे। जेकॾहिं कंहिं बि शिकार कयो त उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। अमीन थैम, STV न्यूज़ जाती। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं। ॾिसंदा रहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ STV न्यूज़।